अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन। अवी ॾिसी रहिया आहियो सिंध वेब टीवी न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे हींअर रिपोर्ट शामिल कंदासीं ठटे खां असांजे रिपोर्टर रज़ा ख़ासकेलीअ जी। जंपीर लॻ मीटिंग रेलवे स्टेशन वटि। अफ़सोसनाक सानहे में फ़ौत थियल सवात वासी नवनि पोरियतनि जे वारसनि खे DC ऑफिस ठटो में इमदादी चेक हथो हथ ॾिना विया। DC ठटो गज़नफ़र अली क़ादरी कोयले जी खाण में ॿुॾी फ़ौत थियल 9 पोरियतनि जे वारसनि खे NDMA तरफ़ां जारी थियल 10 लख रुपयनि जा चेक ॾिना। अफ़सोसनाक सानहे में फ़ौत थियल 9 पोरियतनि जे वारसनि जी इमदादी सहायता लाइ हुकूमत खे ज़िले इंतिज़ामिया पारां सिफ़ारिश कई वई हुई, जंहिं ते NDMA पारां पोरियतनि जे वारसनि लाइ मजमूई तौरु 9 लख रुपयनि जा चेक जारी कया विया। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां जंपीर में कोयले जी खाण में दॿिजण सबबि मक़ामी रहवासी 3 मज़दूर अकरम बिरोई, शेर खान बिरोई, मोहम्मद अकरम ख़ासकेली फ़ौत थी विया हुआ, जिन जा मिसकिन वारस पिणु हुकूमती माली इमदाद जा अञा ताईं मुंतज़र आहिनि, पर कंहिं बि क़िस्म जी सार नाहे लधी वई। तिन जे वारसनि मीडिया ते दाईंदे चयो त 9 गैर मक़ामी मज़दूरनि जे वारसनि खे इमदादी चेक ॾियणु सुठो अमल आहे, पर मक़ामी पोरियत पिणु बराबरी जो हक़ रखनि था, जिन जे घरनि में फाका कशीअ वारो माहौल आहे, जंहिं लाइ असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त फ़ौती मक़ामी मज़दूरनि जे पोयरनि जी पिणु मदद कई वञे।